अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीए न्यूज़। ख़बर शामिल करियूं था धाबेची भंभोर खां। सिंध जे तारीख़ी माॻ भंभोर भरिसां ॻोठ अब्दुलवाब जोखियो में मच कचेहरी थी गुज़री। इन मौक़े ते सुगड़न अरबाब अला बचयो खोसो मोहम्मद जुमन जुनेजो ईसा जमारी मोहम्मद हुसैन खोसो होतखान कलमती अब्दुल गफूर ख़ासकली इमामदीन जोखियो समेत सुगड़न शाइरनि गुजारतूं डोरा ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बेत ऐं वायूं ॿुधायूं ऐं फनकारनि क़ौमी गीत ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। मच कचहरीअ में आयल माण्हुनि चयो त असांखे पंहिंजी धरतीअ सां मोहबत आहे, छाकाणि त क़ौमनि जी सुञाणप सकाफ़त कल्चर सां थींदी आहे। अहिड़नि प्रोग्रामनि सां माण्हुनि में वधीक शऊर पैदा थींदो आहे। पोइ हिते पियल इलाइक़नि में सकाफ़ती प्रोग्राम कराइण ते जस लहनि। इन ई मौक़े ते इलाइक़े वासियुनि समेत वॾे तइदाद में साफ़ी बिरादरीन बि शिरकत कई। रही वञ रात भंभोर में अला है, रही वञ रात भंभोर में तेरे पवंदी सा भजा भजा दूर भजा भजा दूर जो अमन कर जीअं जीअं वञा जेॾा तेॾा रुगा सूर सॼल हिन समाज मूंसां क्या कहर करूं। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह टीए न्यूज़ धाबेची।